नाज़रीन ॿिए पासे वाक़िअ ॿुधाईंदा हलूं इस्लामकोट में बजीर मोहल्ला में बिजली जो करंट लॻण सबबि नीगरी नुज़त फौत थी वई आहे। बिल्कुलु नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। निंगरी जे फोथियण खां पोइ संदसि घर में कोहरा मतल आहे। हीअ अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया इस्लामकोट मां, जिते बजीर मोहल्ला में बिजली जो करंट लॻण सबबि निंगरी नुज़त फौत थी वई आहे, जॾहिं त निंगरी जे फोथियण खां पोइ संदसि घर में कोहरा मतल आहे। आगाह कयूं अव्हांखे, इस्लामकोट जे बजीर मोहल्ला में बिजली जो करंट लॻण सबबि निंगरी फौत थी वई आहे, जॾहिं त फोथियल निंगरी जे घर में कोहरा मतल आहे। तफ़सील मालूम कंदासीं इस्लामकोट मां बशीर अहमद खां। जी बशीर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, इहो अफ़सोसनाक वाक़िओ इस्लामकोट जे बजीर मोहल्ला में पेश आयो आहे, जिते बिजली जो करंट लॻण सबबि 14 वरे जी नौजवान नियाणी नज़रत धी इब्राहिम आहे सा फौत थी वई आहे। ॿुधाए पियो वञे त पाणी जी मोटर मां करंट लॻण करे नियाणी बेहोश थी हुई, जंहिंखे इस्पताल नियंदे विच रस्ते में फौत थी वई ऐं उनजी इस्पताल में जेका मौत जी तस्दीक बाद लाश घर ॾांहुं वण वियो। घर में जीअं ई लाश आयो त कोहराम मची वियो ऐं नौजवान नियाणी जे अहिड़े ई तरीक़े सां फौत थियण ते जेको इलाइक़े में जेका सूब पखिड़ियल आहे। जी वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।